अस्सलाम वालेकुम। ही वीडियो तमाम टिन जे लाइ शागिर्दनि, उस्तादनि ऐं वालिदैन जे लाइ आहे। हिन वीडियो में असां वाहिद लफ़्ज़ ज़बर ऐं पेश जी आवाज़ सां ऐं 3 अखरनि जी आवाज़ सां पढ़णु सिखंदासीं। उन सां गॾोगॾु काफ़ी अहिड़ा नुक़्ता बि सम्झाया वेंदा तव्हांखे जेकी शायदि तव्हां कॾहिं ॿुधा ई न हुजनि। सभ खां पहिरीं हीउ सबक़ु ॿारहों लिखियलु आहे। इनखे असां हिजे इन जे करे कराईंदासीं त जीअं ॿार जी हिजे पकी थिए। पर जेकॾहिं इन जी हिजे में ॿार खे चुकूं पवनि थियूं त उन जे बुनियाद ते अॻिते सबक़ु ॾियण खां रोकियो न वेंदो, बल्कि उहो कोशिशि करे जेतिरे क़दुरु थी सघे ॿार खे सही नमूने सां सम्झाइण जी कोशिशि ज़रूरु कई वञे, लेकिन सबक़ु उन जे बुनियाद ते कचो न कयो वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सीन ज़बर स, बे ज़बर ब, सब, क़ाफ पेश क़ु, सबक़ु, बे अलिफ बा, रे पेश रु, ए वाव नून हो, बारहो, सबक़ु, बारहो। हिन रे खे हिकिड़ा ज़बर ॾेई पढ़ंदा आहिनि, ॿारहों पढ़ंदा आहिनि, लेकिन ॿारहों अजीब फील थो थिए, ॿारहों ज़्यादा दुरुस्त थो लॻे। तव्हांजे इलाइक़े में ॿारहों चवंदा आहिनि या ॿारहों चवंदा आहिनि, इहो तव्हां मूंखे कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो। बे ज़बर ब, दाल ज़बर द, ब, काफ ज़बर क, ब, द, क, ये ज़ेर ही, हमज़ा ज़बर अ, ही अ, बे ज़बर ब, दाल ज़बर द, ब, काफ ज़बर क, ब, द, क, अलिफ मद आ, हे ये हे, आहे, ब, द, क, ही अ, ब, द, क, आहे। यादि रखिजो हीउ जेको लफ़्ज़ु आहे बदक, इहो लफ़्ज़ु मुअन्नस लफ़्ज़ु आहे। ज़बर सां लिखियलु आहे, मुअन्नस लफ़्ज़ु आहे, वाहिद लफ़्ज़ु आहे। दाल ज़बर ड, काफ ज़बर क, ढक, अणे पेशणो, ढकणो। अहम ॻाल्हि जेका हिते नोट करण जहिड़ी आहे त हिन अखर खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि अणे लिखियो आहे। असां वटि आम तौर ते हिनखे अणूण जे तौर ते पढ़ियो वेंदो आहे। तव्हां पंहिंजे इलाइक़े में अणे पढ़ंदा आहियो या अणूण पढ़ंदा आहियो? इहो जेकॾहिं तव्हां कमेंट जी सूरत में ॿुधाईंदो त सही मालूमात गॾु करण में आसानी थी वेंदी। दाल ज़बर ढ, काफ ज़बर क, अणे पेशणो। फ़िलहाल असां हिनखे अणे था पढ़ूं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि जे मुताबिक़। ढकणो, ये ज़ेर ही, हमज़ा पेश उ, ही उ, दाल ज़बर ढ, काफ ज़बर क, ढक, अणूण पेशणो, ढकणो, अलिफ मद आ, हे ये हे, आहे, ढकणो, ही उ, ढकणो, आहे। मां हर वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त इहे जेके पदनि में लिखियल आहिनि इन्हनि खे पदनि में ई धार टोड़े पढ़णो आहे। इहे जेके गॾु लिखियल आहिनि इन्हनि खे गॾु आराम आराम सां पढ़णो आहे। हीअ ॾिसो एराब सां अलॻि ॿ अखर लिखियल आहिनि जिन वञा को लफ़्ज़ बि नथो ठहे। हूअं त हर सबक़ में आख़िर में लफ़्ज़ जे आख़िर में अहिड़ा अखर ॾिनल हूंदा आहिनि, लेकिन उन्हनि ते एराब न हूंदी आहे, ज़बर ज़ेर या पेश वग़ैरह न हूंदी आहे। हिननि में ज़ेर ज़बर पेश बि आहे। त हीअ ॿार खे पढ़ाइजे या न पढ़ाइजे या कीअं पढ़ाइजे? ॾिसो ॿार खां तव्हां पुछो त हीअ छा आहे? ॿार खे पढ़णु खपे दाल ज़बर ढ, ही अणूण पेशणो, पोइ गॾाए पढ़ंदो ढ विच में, जीअं हिननि अखरनि जे विच में विथी आहे ईअं ई ॿार खे वक़फ़ो कराईंदो ढ वक़फ़ो पोइ अणो। हाणे जेकॾहिं ॿार इहो पाण पढ़ी थो वञे त इहा सुठी ॻाल्हि आहे त ॿार आवाज़नि ऐं अखरनि खे ऐं उन्हनि जे एराब खे चङी तरह सुञाणे ऐं सम्झे थो, तॾहिं हू पढ़े थो। न त भला हीअ लिखियलु आहे ढकणो, हिन जो ही फ़ोटू छापियल आहे, मथे ही बदक आहे ऐं उन बदक जो फ़ोटू बि छापियल आहे, हे लफ़्ज़ बि लिखियलु आहे। ॿार जेकॾहिं पढ़े थो फ़ोटू खे ॾिसी या ॿियनि खां ॿुधी करे त इहो इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो त इम्कान आहे त ॿार ॿुधी करे या फ़ोटू ॾिसी करे अंदाज़ो हंयो हुजे, पर हिते ख़ालिस अखरनि खे ॾिसी सुञाणे थो त इहा सुठी निशानी आहे त तव्हांजी महिनत सजाई हली रही आहे। सौद लिफ़ सा, बे पेश बु, अणे पेश अणो, साबुण, ये ज़ेर ही, हमज़ा पेश उ, ही उ, सौद लिफ़ सा, बे पेश बु, अणे पेश अणो, साबुण, अलिफ मद आ, ये हे, आहे, साबुण, ही उ, साबुण, आहे। 3 आवाज़नि वारा लफ़्ज़ पूरा थी चुका आहिनि। हीअ जेके इज़ाफ़ी लफ़्ज़ आहिनि हर हिकु सबक़ में, मिसाल हीअ या आहे या किथे आहिनि लिखियलु हूंदो आहे,
त इन्हनि में जेकॾहिं ॿार खे ग़लती पए थी उनखे तव्हां नज़रअंदाज़ कयो, उन ग़लती खे ग़लती जे तौर ते ॻणियो न, सिर्फ़ु न ॻणियो उन ग़लती खे, बाक़ी उहा ग़लती सम्झाइण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु ही ॻढ़ अखर जेके आहिनि इन्हनि में ज़्यादा खां ज़्यादा तवजो जी ज़रूरत आहे। हाणे ही जेके तव्हां ॾिसो था अल्फाज़, इन्हनि अल्फाज़नि मंझां हेठि जुमिला ठाहिया वेंदा, उनजे करे ही अल्फाज़ धार लिखिया विया आहिनि। हाणे ॻाल्हि सम्झण जी आहे त हिन में 3 अखर आहिनि, मथे बि हर हिकु लफ़्ज़ में 3 अखर आहिनि, लेकिन मथे तव्हां ॾिसी आया हूंदो त 3 अखर ऐं पद बि 3, जीअं ब द क ढ क णो सा ब णो, 3 अलॻि अलॻि पद हुया। पर हिते तव्हां ॾिसंदव त अखर त 3 आहिनि, ढाल ॻे ऐं वाव, पर हिते आवाज़ जेके पद निकिरंदा उहे 2 था निकिरनि, हिकिड़ो ढ ॿियो ॻो, हिकिड़ो व टियों ॻो, ऐं हिते वरी 3 अखर आहिनि, पद बि 3 आहिनि, ल को णो। त इन मां तव्हां अंदाज़ो हणो त 3 अखर हमेशह 3 पद न आहिनि हूंदा। ढाल ज़बर ढ, ॻे वाव ॻो, ढ ॻो, ही ॻे आहे या गाफ़ आहे। इन ते तव्हां पंहिंजे स्कूल कम्यूनिटी इलाइक़े में जेको कुझु पढ़ंदा आहियो उन जे बारे में कमेंट में लाज़मी ॿुधाइजो, त जीअं सही मालूमात मूं ताईं पहुचे ऐं मां हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए तव्हां ताईं ऐं ॿियनि दोस्तनि ताईं सही मालूमात पहुचायां। बाक़ी हींअर मुंहिंजी रिसर्च मुताबिक़ जेको आहे उहो तव्हांखे ॾिसो कयां त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि हिन खे गाफ़ लिखियो आहे ऐं आमतौर सां ॻे पढ़ियो वेंदो आहे। ढाल ज़बर ढ, गाफ़ वाव ॻो, ढ ॻो, वाव ज़बर व, गाफ़ वाव ॻो, व ॻो, लाम ज़बर ल, काफ़ पेश को, णे पेश णो, ल को णो, बे ज़बर ब, स्वा ज़बर स, रे पेश रो, ब स रो, ते ज़बर त, रे ज़बर र, णे पेश णो, त रणो। यादि रखो जॾहिं असां लफ़्ज़ पढ़ंदासीं त असां हर हिकु लफ़्ज़ जे पदनि खे धार धार करे पढ़ंदासीं त जीअं ॿार खे ॻाल्हि सम्झ में अचे। जीअं मिसाल है ढ ॻो व ॻो, ल को णो, ब स रो, त र णो। वरी जॾहिं असां हेठि सादा जुमिला पढ़ंदासीं जेकी मथियनि लफ़्ज़नि खे इस्तेमालु करे ठाहिया विया आहिनि, त पोइ असां पदनि जे बजाए लफ़्ज़नि ते ज़ोर ॾींदासीं। कीअं? अचो सम्झो था। पहिरियां त हिजे करणी आहे, छो जो ॿार हिन ॿाराणे में जेतिरो हिजे खे ज़्यादा दुरुस्त कंदो ओतिरो ई हुनजी रवां बहितर थींदी वेंदी। वाव ज़बर व, ॻे वाव ॻो, वॻो, ढाल ज़बर ढ, काफ़ ज़ेर के, ढके, वॻो ढके। हिनखे हिकिड़ो उस्ताद मूं यूट्यूब ते ॿुधो हुयो, काफ़ खे पेश ॾेई पढ़ी रहियो हुयो। इहो दुरुस्त न आहे, काफ़ खे ज़ेर ईंदी, ढके। छो? ॾिसो हेॾे ओ ही जेको फ़ेल आहे बसर पोखे, हिन में बि खे ज़ेर आहे। हीअ बि हुकुम थो ॾिए त वॻो ढके, हीअ बि हुकुम थो ॾिए त बसर पोखे, पोख में खे ज़ेर आहे त ढक में बि काफ़ खे ज़ेर ईंदी। वॻो ढके। हाणे ॾिसो जॾहिं असां लफ़्ज़ पिया पढ़ूं त पद धार पिया पढ़ूं वॻो, पर जॾहिं असां हिन जुमिले खे था पढ़ूं त हाणे असां लफ़्ज़ धार पढ़ंदासीं। कीअं? वॻो ढके, लाम ज़बर ल, काफ़ पेश को, णे पेश णो, ल को णो, नून ज़बर न। अच्छा हिकिड़ो तव्हांखे सुवालु आहे, बल्कि तव्हांजो होमवर्क आहे, ईअं सम्झो हीअ जेको अखर तव्हां ॾिसो था इहो नून आहे, ठीकु आहे। नून हिकु त हीअं लिखिबो आहे, नून हिनखे असां ज़बर ॾींदा थींदो नून ज़बर न। हीअ जेको आहे हीअं लिखियलु आहे ऐं हिन सां उहो हीअ जेको ॾिसो था न तव्हां, हीअ ॾिसो इहो हे आहे, हिनखे सम्झो हे, ठीकु। या वरी तव्हां हीअं बि लिखी सघो था, इहा हे आहे असल में, हिन नून सां गॾु हे बि आहे, त पोइ इहो नून हे ज़बर न पढ़िबो या ख़ाली नून ज़बर न पढ़िबो। इहो तव्हांजो होमवर्क आहे, तव्हां मूंखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। हे ज़बर ह, णे पेश णो, हणो, ल कोणो न हणो, ल कोणो न हणो। बे ज़बर ब, स्वा ज़बर स, रे पेश रो, ब स रो, पे वाव पो, खे ज़ेर के, पो खे, बसर पो खे, ते ज़बर त, रे ज़बर र, णे पेश णो, त रणो, सिन ज़ेर से, खे पेश को, सिखो, त रणो सिखो। सादा अलिफ सा, बे पेश ब, णे पेश णो, स्वा बणो, हे ज़बर ह, णे पेश णो, हणो, स्वा बणो, हणो, बे पेश ब, ते पेश तो, बुतो, अलिफ पेश ओ, ये पेश गो, उघो, बुत उघो। लिखण जे हवाले सां
हीउ मशवरो आहे त हमेशह वांगुरु ॿारु हीउ सबक़ु लिखी ॾींदो सॼो, ॾिसी करे हुन में जेकी हुनखे ग़लतियूं पवनि उहे ग़लतियूं तव्हां लिखी ॾींदो। मसलन बदक या वरी ढकणो, पोइ ॿारु उहो घरां लिखी ईंदो। न बल्कि बहितरु ईअं आहे त ॿारु उते ई तव्हांखे इहो लिखी ॾे। उनखां पोइ हिकु ॿ या टे अल्फाज़ ॿार खे तव्हां यादि लिखाइणु चाहियो त बि लिखाए सघो था। यादि लिखाइण वारा लफ़्ज़ हीअ आहिनि: बदक, ढकणु, साबुणु। सिर्फ़ु इहे तव्हां हुनखे लिखायो। या जेकॾहिं ॿारु ज़्यादा सम्झी चुको आहे अखरनि खे त पोइ तव्हां हिन हेठियुनि सिटुनि मां बि कुझु हुनखे चई सघो था। या वरी तव्हां हीअ ऐं आहे उहो सिर्फ़ु हिकिड़े जुमिले में तव्हां हुनखे लिखायो, या बदक में या ढकणु या साबुणु वग़ैरह में। उनखां पोइ तव्हां जेकॾहिं ॿार खे यादि बि लिखायो आहे त उन में जेके ग़लतियूं पयूं ॿार खे वरी बि साॻे तरीक़े सां तव्हां सुफ़नि जी सूरत में ॿार खे लिखी ॾियो त ॿारु हेठां लिखी ईंदो, घरां लिखी ईंदो। इहो कमु तव्हां हुनखे घर जे लाइ ॾेई छॾियो त घरां करे अचे। सुभाणे ते तव्हां उहो चेक कयो, ॿार जे लिखण जो जेको बि अंदाज़ु हुजे ग़लति आहे त ॿार खे तव्हां आराम सां सम्झायो त हीअं लिखिबो, या वरी हीउ जेको आहे हीअं लिखिबो वग़ैरह। ॿार खे तव्हां पाण लिखी ॾिसियो, ॿारु तव्हांजे अखरनि ते ॾिसंदो वञे त इनशाला ॿारु लिखण बि सिखी वठंदो। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उस्ताद हज़रात दुरुस्त तरीक़े सां पढ़ाइनि, वालिदैन पंहिंजे ॿारनि जी हेल्प करे सघनि आसानी सां, ऐं ॿार बहितरीनु नमूने सां मादरी ज़ुबान खे सम्झी सघनि। जेकॾहिं मुंहिंजी इहा कोशिशि कराइती लॻे त लाइक, कमेंट ऐं शेयर लाज़मी कंदा। अल्लाह हाफ़िज़।